अस्सलाम वालेकुम संगत तव्हांखे तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी तफ़सीलात सां ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड जी क़िस्त अचण वारी आहे उन में छा थींदो तफ़सील सां ही तव्हांखे कहानी ॿुधाईंदासीं। इन वीडियो खे ज़रूरु पूरो ॾिसिजो ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। दोस्तों तव्हां ॾिसंदो त नेक्स्ट क़िस्त में मूंसां ठीक थी करे सिधो भावल जे घर वेंदो राति जे टाइम ऐं भावल सां मिलंदो ऐं उते सॼी हाल हक़ीक़त भावल खे ॿुधाईंदो ऐं भावल उनखे चवंदो बसि ॾींहुं थियण वारो आहे हिते वेह पोइ हलियो वञिजांइ। मूंसां चवंदो न मां राति जो वेंदुमि छो त कुझु हक़ीक़त कंहिंखां लिकाइणियूं आहिनि ऐं जीअं को मूंखे ॾिसे न। ऐं भावल चवंदो हूअं ॿ ॾींहं खां पोइ तुंहिंजो राज़ खुली वेंदो पोइ इन में कहिड़ो फ़ाइदो। मूंसां चवंदो को मसइलो ई न आहे ॿ ॾींहं बि अगरि राज़ लिके थो त लिकाइण ॾे लेकिन मां राति जो हलियो वेंदुमि। ऐं हिते मूंसां जूं यादूं मीर खे वॾो तंग कंदियूं। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त उनखे पुराणियूं यादूं घड़ी घड़ी तंग कंदियूं ऐं मीर जेको आहे दोस्तो उनखे दोस्ती मूंसां सां निभाइणु चाहे थो लेकिन उनखे भाउ आहे मूंसां मतां मूंखे मना करे छॾे मतां मूंखे उहा इज़त न ॾे इन जे करे हू साम्हूं मीर मूंसां जे नथो अचणु चाहे। नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त मीर जो पीछो करणु शुरू करे ॾींदा आशू ऐं सतार इहे जे गॾु ई हूंदा उहे चवंदा त मतां ही मूंसां ताईं पुॼाए लेकिन मूंसां बख़्शल वटि आहे अहिड़े हिसाब सां उतो ठीकु थी त उहो हलियो वेंदो लेकिन सतार वारा पीछो वरी मीर जो कंदा रहंदा ऐं बख़्शल जेको आहे उहो चवंदो त मूंसां ठाह करे छॾ लेकिन उनखे मीर ॿुधाईंदो त मूंसां मुंहिंजे साम्हूं मूंखे साम्हूं पसंदि करणु न चाहींदो मां उन सां वॾा ज़ुल्म कया आहिनि। मीर पाण पछताए त रहियो आहे लेकिन उनखे हिमत न आहे त मूंसां जे साम्हूं अचण जी। ऐं सिजाल खान वारनि खे इन्हनि खे अचानक तव्हां ॾिसंदो त मूंसां इन्हनि खे सरप्राइज़ ॾींदो हिकु ॿ क़िस्तनि जी अंदरि। दोस्तों वीडियो बुको पंहिंजी पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर फॉलो कंदो।